अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन 22 अगस्त 2026 छंछर जे ॾींहुं प्रोग्राम मंज़रनामो साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़िर आहियां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआति में अवल इहा ई दुआ शाल जितो जो सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जे कुंड कुड़छ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अव्हां जे ख़्वाब तइबीरनि सां लही सघनि। पाण जंहिं मुल्क में रहूं था तंहिं मुल्क में मुख़ालिफ़नि खे सदाई इंतकाम जो निशानो बणायो वेंदो आहे ऐं पोइ अदालतनि जा हुकुम नज़रअंदाज़ कया वेंदा आहिनि या त वॾी कारीगरी सां उन्हनि खे अजीब ग़रीब नमूने सां पूरो कयो वेंदो आहे। अदालत पारां इमरान ख़ान जे इलाज लाइ खेसि ख़ानगी अस्पताल मुंतक़िल करण जो हुकुम ॾिनो वियो हो। हुकूमत पहिरें ॾींहं खां इमरान ख़ान खे अस्पताल मुंतक़िल करण खां नटाईंदी रही। जॾहिं त इमरान ख़ान खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो उन बाद कुझु कलाकनि खां पोइ सिर्फ़ु राउंड ॾियारे पोइ जेल मुंतक़िल कयो वियो। इन समूरी कहाणी बाबति ख़ुसूसी रिपोर्ट अव्हां जे समातनि जी नज़र कबी। सिंध मुख़ालिफ़ साज़िशनि ख़िलाफ़ गॾियल जदोजहद जी ज़रूरत वारे मामले ते बि मुनवर टालपुर जो तजियो प्रोग्राम में शामिल हूंदो। आइनी अदालतनि ऐं रेफरेंडम बाबति वीचारींदासीं, जॾहिं त गद्दार जे अंजाम बाबति जगदीश आहूजा जी ख़ूबसूरत लिखणी बि प्रोग्राम में शामिल हूंदी। मौलाना उबैदुल्ला सिंधी खे संस वरसी जे मौक़े ते भेटाउनि जा गुलाब आछिबा उन सां गॾोगॾु सरापा जदोजहद रहंदड़ कामरेड ग़ुलाम हुसैन शर खे भेटाउनि जा गुलाब आछण लाइ अबूज़र गफ़ारी जी लिखणी अव्हां जे समातनि जी नज़र कंदासीं। उन सां गॾोगॾु जदीद सिंधी साफ़ जे बानी रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे सरवाण साईं इमदाद ओढो ॾांहुं कामरेड जो लिखियल ख़त पिणु अव्हां जी ख़िदमत में पेश कबो। तजिया, तबसरा ऐं शाइरी बि प्रोग्राम जी ज़ीनत हूंदी। सभ खां पहिरियां इमरान ख़ान जी सूरतहाल जो जाइज़ो वठूं था त इमरान ख़ान खे कीअं अस्पताल मुंतक़िल कयो वियो। अदालती हुकुम ते अस्पताल मुंतक़िल थियो, पर वरी कुझु कलाकनि बाद खेसि छो जेल मुंतक़िल कयो वियो। इन्ही हवाले सां शहज़ाद मलक ऐं उमर दराज़ जी ख़ुसूसी रिपोर्ट असीं अव्हां जे समातनि जी नज़र करे रहिया आहियूं BBC उर्दू अॼु थोरनि सां। पाकिस्तान जे अॻूणे वज़ीर अज़म इमरान ख़ान खे सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते इलाज लाइ अडियाला जेल मां इस्लामाबाद जी शिफ़ा इंटरनेशनल अस्पताल मुंतक़िल करण जी आख़िरी मोहलत ख़मीस जी राति ख़तमु थियणी हुई। ख़मीस जी शाम ताईं इमरान ख़ान खे अस्पताल मुंतक़िल करण बाबति को ख़ासि क़दम नज़र न आयो, पर ख़मीस ऐं जुमे जी विच वारी राति ख़ानगी अस्पताल जे ॿाहिरां ऐं अंदरि सवें पुलिस एहलकारनि जी मुक़ररी ऐं रस्तनि जी बंदिश मां लॻी रहियो हो त अदालती हुकुम ते अमल दरामद थियण वारो आहे। उन दौरान इमरान ख़ान जी जमायत पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा कारकुन बि शिफ़ा अस्पताल ॾांहुं वेंदड़ रस्ते ऐं भरपासे में गॾु थियण शुरू थी विया। कुझु कारकुन इमरान ख़ान जी इम्कानी आमद जी ख़ुशी में उन्हनि शारान ते गुलनि जूं पंखड़ियूं बि विखेरींदा रहिया। जितां संदन ख़्यालु हो त अॻूणे वज़ीर अज़म जी गाॾी गुज़रंदी। वक़्तु गुज़रण सां गॾु मक़ामी ऐं परॾेही मीडिया जा नुमाइंदा बि अस्पताल ॿाहिरां इंतज़ार में शामिल थी विया। अधु राति खां पोइ कुझु सरकारी गाॾियूं अस्पताल अंदरि दाख़िल थियूं। मक़ामी मीडिया ते ख़बरूं हलणु लॻियूं त इमरान ख़ान खे ख़ानगी अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। इस्लामाबाद पुलिस जे इख़्तियारियुनि राति लॻभॻि 1:30 वॻे तहरीक इंसाफ़ जी आलमी मीडिया लाइ मुक़ररु तर्जुमान पिणु तस्दीक़ कई त इमरान ख़ान खे अडियाला जेल मां शिफ़ा इंटरनेशनल अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। तंहिं हूंदे बि हुकूमत तरफ़ां इन मामले ते मुकमिल ख़ामोशी इख़्तियार कई वई। इमरान ख़ान जी अस्पताल मुंतक़िली जी तस्दीक़ या तरदीद न कई वई। कुझु ई कलाकनि खां पोइ पाकिस्तानी सोशल मीडिया ते ख़बरूं गर्दिश करणु लॻियूं त इमरान ख़ान खे शिफ़ा इंटरनेशनल अस्पताल आंदो ई न वियो हो। तहरीक इंसाफ़ सां लाॻापियल कुझु सोशल मीडिया सार्फ़िन ऐं सहाफ़ियुनि तरफ़ां दावाऊं साम्हूं आयूं त इमरान ख़ान खे शिफ़ा अस्पताल बदिरां इस्लामाबाद जे G8 सेक्टर में वाक़िअ सरकारी अस्पताल
पाकिस्तान इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंस यानी पिम्स मुंतक़िल कयो वियो ऐं उते तिबी मुआइने खां पोइ खेसि वापसि अडियाला जेल मुंतक़िल कयो वियो। इस्लामाबाद पुलिस जे हिकु सीनियर अहलकार नालो ज़ाहिर न करण जी शर्त ते ॿुधायो त इमरान ख़ान खे ख़ानगी अस्पताल शिफ़ा इंटरनेशनल ॾांहुं वठी न वियो हो। हुन ॿुधायो त शिफ़ा इंटरनेशनल जे ॿाहिरां सख़्त हिफ़ाज़ती इंतज़ाम उन तासिर ॾियण लाइ कया विया हुआ त इमरान ख़ान खे उते आंदो वेंदो। ॿिए तरफ़ पिम्स अस्पताल जे ॿाहिरां हिफ़ाज़ती इंतज़ाम एतिरा वाज़िह नज़र न अची रहिया हुआ। पुलिस अहलकार मूजिबि इमरान ख़ान खे अडियाला जेल मां सिधो पिम्स आंदो वियो ऐं तिबी मुआइने खां पोइ वापसि जेल मुंतक़िल कयो वियो। उन बाबति जुमे ॾींहुं पंहिंजे पैगाम में वफ़ाक़ी वज़ीर इतलात अता तारड़ वज़ाहत कंदे चयो त तहरीक इंसाफ़ जे कारकुननि पारां शिफ़ा अस्पताल ॾांहुं वेंदड़ रस्ते ऐं अस्पताल जे ॿाहिरां पैदा कयल सिक्योरिटी सूरतहाल खे नज़र में रखंदे खेनि पिम्स अस्पताल नियो वियो ऐं तिबी मुआइने खां पोइ हू सिहतमंद करार ॾिना विया। हिन मामले जो ड्राप सीन उन वक़्तु थियो जॾहिं वफ़ाक़ी वज़ीर इतलात अताउल्ला तारड़ जुमे जी सुबुह सोशल मीडिया ते जारी बयान में चयो त ख़ानगी अस्पताल जे ॿाहिरां ई अंदरि कयल हिफ़ाज़ती इंतज़ाम ऐं अस्पताल अंदरि दाख़िल थींदड़ क़ाफ़िलो शायदि चमको ॾियण लाइ हो। इतलात वारे वज़ीर अता तारड़ समाजी राबतनि वारी वेबसाइट ते पंहिंजे पहिरें बयान में सिर्फ़ु एतिरो ॿुधायो त क़ैदी खे मुनासिब हिफ़ाज़ती इंतज़ामनि सां अस्पताल नियो वियो। हुन क़ैदी जो नालो न लिखियो ऐं इहो बि वाज़िह न कयो त खेसि कहिड़ी अस्पताल नियो वियो। अता तारड़ ॿुधायो त माहिर डॉक्टरनि जी हिकु टीम जंहिंमें अखियुनि दिलि ऐं ॿियनि बीमारियुनि जा माहिर शामिल हुआ अस्पताल में संसद तिबी मुआइनो कयो ऐं खेसि फिट करार ॾिनो। हुन वधीक चयो त उन दौरान संसद भेण डॉक्टर उज़मा ख़ान बि समूरनि मरहलनि दौरान उते मौजूदु रही। इतलात वारे वज़ीर मूजिबि तिबी मुआइनो मुकमिल थियण खां पोइ लॻभॻि सुबुह 5 वॻे खेसि वापसि अडियाला जेल मुंतक़िल कयो वियो। तंहिं हूंदे बि संसद पहिरें बयान खां पोइ केतिरा ई सुवाल बाक़ी रहिया। सुप्रीम कोर्ट जे हुकम मूजिबि इमरान ख़ान खे ख़ानगी अस्पताल शिफ़ा इंटरनेशनल मुंतक़िल करणो हो त छा खेसि वाक़ई उन अस्पताल मुंतक़िल कयो वियो हो। अदालत जे हुकम मूजिबि इमरान ख़ान खे केस जी ईंदड़ ॿुधणी ताईं अस्पताल में ई इलाज हेठि रखणो हो त पोइ खेसि जेल वापसि छो मुंतक़िल कयो वियो। पहिरें बयान जारी करण खां कुझु ई मिंटनि पोइ वफ़ाक़ी वज़ीर इतलात हिकु ॿियो वज़ाहती बयान जारी कयो जंहिंमें हुन उन्हनि ख़बरनि जी तस्दीक कई त अॻूणे वज़ीर अज़म इमरान ख़ान खे शिफ़ा इंटरनेशनल बदिरां पिम्स अस्पताल नियो वियो हो। ही असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़ुसूसी रिपोर्ट। सिंध जी वहदत अमन ऐं समूरियुनि बिरादरियुनि जे इतिहाद वारे मामले ते पेश कयूं था कामरेड मीर मुनवर टालपुर जी मुख़्तसर लिखणी। कराची समेत सिंध जे समूरनि निढनि वॾनि शहरनि में उर्दू ॻाल्हाईंदड़ भाइरनि पारां बि सिंध खे विरहाइण ऐं कराची खे इस्लामाबाद जे कब्ज़े में ॾियण वारनि तजवीज़नि जी वॾे पैमाने ते मुख़ालिफ़त साम्हूं अचण खां पोइ लाॻापियल हुक्मराननि पारां पाण तशदुद का संगीन वारदात करण या कराइण ऐं सिंध में लसानी फ़साद कराइण जे कंहिं बि इम्कानी वारदात खे नज़रअंदाज़ नथो करे सघिजे। सिंधी उर्दू ऐं ॿियनि ॿोलियुनि सां वास्तो रखंदड़ सभिनी भाइरनि खे इन सिलसिले में इंतिहाई मुहतात चौकस ऐं ख़बरदार रहणो पवंदो त जीअं अहिड़ी कंहिं बि साज़िश खे गॾिजी वक़्ति सिर नाकाम बणाए सघिजे। पुरअमन सिंध मुतहद सिंध समूरियुनि लिसानी बिरादरियुनि जो इतिहाद सिंध जे समूरनि रहवासियुनि जे मुफ़ाद में आहे। न पाण मुश्तइल थियणो आहे न ई इश्तियाल पैदा करणो आहे ऐं न ई अफ़वाहनि ते यकीन करणो आहे। गॾियल जदोजहद ऐं पुरअमन जदोजहद असां सभिनी जो ईमान आहे। गॾियल जदोजहद ई कामयाबी जी ज़मानत आहे ऐं हा ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे जो सिंध लाइ गॾियल जदोजहद कई वञे। ग़द्दारीअ जो अंजाम जे उनवान हेठि जगदेश आहूजा लिखे थो यूट्यूब ते हिकु वीडियो नज़र मां गुज़री जंहिंजी सुर्ख़ी हुई पीपल्स पार्टी बनाने वाले बंगाली सियासतदान को भुट्टे ने जूते क्यों मारे थे। मूंखे लाड़काणे जे घर सीता विलास जा उहे ॾींहं यादि अची विया जॾहिं असांजो भाउ प्रकाश सॼी दुनिया जी सियासत आदर्श ऐं इनकलाबियुनि जा किस्सा ॾाढे दिलचस्प अंदाज़ में ॿुधाईंदो हो जेके मुंहिंजे ज़हन जे परदे ते नक्श थी वेंदा हुआ। हिन वीडियो में बयानु कयल किस्सो बि प्रकाश जे ज़ुबानी ॿुधल हुयो। उन किसे जो निमाया नुक़्तो इहो हो त कीअं जीअं रहीम पीपल्स पार्टी जा बुनियाद विझण में अहम किरदारु अदा कयो
ऐं कीअं भुटे पंहिंजे मौसनि सां इंसानी सोच सलूक कयो महज़ पंहिंजी अनाज जी तस्कीन ख़ातिर। अॼु जॾहिं उहा वीडियो ॾिठी त ख़्यालु आयो त भला ईअं छो थियो जो जिए रहीम बे पंहिंजे ई मौसनि ज़ुल्फ़कार अली भुट्टो हथां बेइज़त थी गुमनामी जी मौत मरी वियो ऐं ज़ुल्फ़कार भुट्टो बे पंहिंजे ई मौसनि जनरल ज़ियाउल हक़ हथां इक़्तिदार तां बेदख़ल थी फाही चढ़ी वियो। सतियत खां हटी हिकु ॻाल्हि ते ग़ौर कयो। जिए रहीम बंगाली क़ौम जो फ़र्ज़ंद हुयो, पर 1971 में जॾहिं बंगाली क़ौम जो क़त्लेआम थी रहियो हो उन वक़्तु हूअ कंहिं सां बीठो पंहिंजे ई क़ौम जे क़ातिलनि सां। छा ईअं नाहे? पोइ साणस जेको थियो जिन कयो सो छा कुदरत जो इंतकाम न हुयो, गद्दारी जो मंतक़ी अंजाम न हो? सोचो सोचो सोचो, ख़ासि तौरु उहे सभु जेके अॼु सिंधी क़ौम सां गद्दारी जी राह ते हली रहिया आहिनि। हिकु भेरो ज़रूरु सोचिजो, गद्दारी जो मंतक़ी अंजाम इहो ई हूंदो आहे। जिनी काण मुयास कुल्हे कांधी न थिया बल्कि ख़ुदि ई कातिल बणिया। जिन जे कुल्हे ते चढ़ी भुट्टो इक़्तिदार जी मसनत ते वेठो तिन हथां ई मारियो वियो। जिन जे आसिरे ते अव्हां इक़्तिदार जी कुर्सी सां चिंबड़ी सिंध सां गद्दारी जी राह ते हली रहिया आहियो, अव्हां जो अंजाम उनखां बि बुछड़ो थींदो। कुदरत जो इंतकाम पंहिंजी क़ौम सां गद्दारी जो अंजाम छा थींदो आहे, को बि नओं क़दम खणण खां अॻु 1000 बार उन ते सोचिजो। अञा महल हथनि मां वई नाहे। पंहिंजी क़ौम सां बीहो, पंहिंजे सिंध देश सां बीहो। हीअ असीं अव्हां जी समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं जगदेश आहूजा जी लिखियल लिखणी। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आम हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे मंज़रनामो। मंज़रनामे साण आऊं अव्हां जी ख़िदमत में हाज़ुर अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। जीअं त तव्हीं ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अव्हां जी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सचाई जा सॾ हूंदा आहिनि, जिन में तारीख़ जा अमल वर्क हूंदा आहिनि। असीं चाहियूं था त हीउ सफ़र सफलता माणे, जंहिं लाइ असांखे अव्हां जे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। अचो इन सफ़र में असां सां हमक़दम बणिजो। आइनी अदालत ऐं रेफरेंडम वारे मामले ते सोशल मीडिया ते हलंदड़ हिकिड़ी लिखड़ी में अलाए त कंहिं लिखियो, आइनी अदालत ठाही इन करे वई आहे त जीअं रेफरेंडम जे नतीजे खे आइनी तौर ते क़बूल करे धक ई हिकिड़ो कजे। छाजा सिंधी छाजी धरती। ज़ियाउल हक़ 5 जुलाई 1977 ते भुट्टे साहिब जो तख़्तो ऊंधो करे ॿिए साल ई पाण मुरादो सदर थी आर्मी चीफ जे उहिदे सुमेत ईवान सदर में वेही रहियो। पर जॾहिं 4 अप्रैल 1979 ते भुट्टे साहिब खे फाही ॾियण खां पोइ सदारती उहिदे ते आङुरियूं खॼणु लॻियूं त मसइले जो हल कढी वरिताईं। 19 डिसंबर 1984 ते हुन रेफरेंडम कराइण जो फ़ैसिलो कयो। हर सरकारी ऑफिस ऐं मुख्य चौराहनि ते पोलिंग बॉक्स रखिया विया ऐं हर बॉक्स जे पासे में छपियल हिकु फारम जी थही रखी वई। बस हलंदा वञूं, फारम जे ॿिनि खाननि मां हिक ते हा या न जो मधीड़ो हणंदा वञो। न को मुक़ाबले में केरु नई को एजेंट वग़ैरह। वारदात बि जहान ख़ान जी हुई त फ़ैसिलो बि जहान ख़ान वटि हो। रेफरेंडम जे हिन फारम में बसि जुमिलो ई हिकिड़ो हो त छा तव्हां चाहियो था त मोहम्मद ज़ियाउल हक़ जी सदारत में हिन पाकिस्तान में निज़ाम मुस्तफ़ा नाफ़िज़ थिए। शाम थी त बॉक्स खॼी विया। वोटनि जी कंहिं ॻणप कई किथे थी अॼु ॾींहं ताईं माण्हुनि खे ख़बर न आहे, पर बुज़ुर्गनि खे इहो अॼु बि यादि ज़रूरु आहे त रेडियो पाकिस्तान ऐं PTV ऐलान कयो हो त क़ौम वॾी अक्सरियत सां इस्लामी जमहूरियत पाकिस्तान जे चीफ मार्शल एडमिनिस्ट्रेटर जनाब मोहम्मद ज़ियाउल हक़ खे मुल्क जो आइनी सदर चूंडे वरितो आहे। पाकिस्तानी क़ौम खे मुबारकूं हुजनि। मुल्क में निज़ाम मुस्तफ़ा लागू थी वियो। हिन नज़म तहत ऑफिसनि ऐं स्कूलनि समेत रस्तनि ते हलंदड़ बसनि खे रोके बि मुसाफ़िरनि खे निमाज़ पढ़ण जो पाबंद कयो वियो। रमज़ान शरीफ़ में ॾींहं जो होटल बंदि करण जो ऑर्डिनेंस जारी कयो वियो। शराब जुआ ऐं नाइट क्लबनि ते पाबंदी लॻाई वई। ज़क़वात ऐं उशर जे निज़ाम समेत वफ़ाक़ी शरई अदालत ऐं व्याज खां पाक मईशत जो ऐलान कयो वियो। हाणे अचूं था सूबा टोड़ण वारी
उन रेफरेंडम लाइ तयारु थींदड़ उन फारम तरफ़ जंहिंजी छपाई खां पोइ न क़ौमी असेंबली न सेनेट ऐं नई सिंधी असेंबली जे वोट जी ज़रूरत पवंदी। उहो आइनी क़दम हूंदो या न, फारम छपजण वारी ख़बर में केतिरी सदाकत आहे उहो हिकु अलॻि मौज़ू आहे, पर पाण माज़ी जी जबरियत ऐं आमरियत खे मद्देनज़र रखंदे इहो ॿुधाइणु घुरूं था त मतां को कंहिं ख़ुशि फ़हमी में रहे। हीउ पाकिस्तान आहे, हिन मुल्क में आहिनि रदीअ जी टोकरी में उछलाइण वारो कमु को हिकु भेरो नाहे थियो। ज़िया बि 1973 वारे आइन खे फाड़े फिटो कयो हो। बसि अहिड़े ई रेफरेंडम जी तयारी थींदी पिया ॾिसूं। पोलिंग बाक्स अॻियां वरी सरकारी ऑफिसनि ऐं मुख्य चौराहनि ते रखिया वेंदा ऐं ईअं फारम लिखियलु हूंदो त छा तव्हां चाहियो था त तव्हांजे दरवाज़े ते नए सूबे जे वज़ीर अला जी नई ऑफिस हुजे। सॾ पंध ते आईजी ऐं चीफ सेक्रेटरी हर वक़्तु हाज़िर हुजनि। नए सूबे जे नए सेक्रेटरीट में अव्हांजे ॿारनि जूं नौकरियूं हुजनि त पोइ हिन खाने में ई हा ते मंधेड़ो लॻायो। मंधेड़ो लॻी वियो। शाम जो 5 वॻे पोलिंग टाइम ख़तमु थी वियो। रिज़ल्ट बि पधरी थी वई। आवाम जो 90% टर्न आउट रहियो। सूबा टुटी विया आहिनि। आइनी अदालत रेफरेंडम जे नतीजे खे क़बूलु करे वरितो आहे। तव्हां सभिनी खे कामयाब रेफरेंडम जूं मुबारकूं। रेडियो TV ते क़ौमी नगमनि जो अणखुट सिलसिलो शुरू थी वियो। सिंध दुश्मन माण्हुनि जो जश्न, हम अपने हिस्से का पाकिस्तान साथ लाए थे। केॾांहुं वई सिंधी असेंबली, केॾांहुं वई सेनेट ऐं केॾांहुं वई क़ौमी असेंबली। जागो जाड़ेजा, समा सुख में सुम्हो। ऐं हाणे प्रोग्राम में यादगिरियुनि जा वर्क वरायूं था ऐं अमूल इंसान कामरेड ग़ुलाम हुसैन शर खे भेटाउनि जा गुलाब आछूं था। अबूज़र गफ़ारी लिखे थो, 21 अगस्त 2004 उहो ॾींहुं अॼु बि मुंहिंजी दिलि ऐं ज़हन ते हिकु अहिड़ी गहरी छाप वांगुरु मौजूदु आहे जंहिंखे वक़्त जा 22 साल बि मिटाए न सघिया आहिनि। कराची जी सिविल अस्पताल में मुंहिंजो वालिद कामरेड ग़ुलाम हुसैन शर बाबा साईं हिन फ़ानी दुनिया में लाॾाणो करे वियो। वक़्तु गुज़री वियो, पर बाबा साईं जी जुदाई जूं उहे ॾुखोईंदड़ घड़ियूं अॼु बि अखियुनि अॻियां ईअं बीठियूं आहिनि ॼण काल्ह जी ॻाल्हि हुजे। बाबा साईं जो जनमु 1948 में ख़ैरपुर ज़िले जे निढड़े ॻोठ मेंगे फ़क़ीर शहर में थियो। हिकु आम ॻोठाणे माहौल मां जनमु वठंदड़ हिन शख़्स पंहिंजी सोच, इल्मु, सियासी शऊर ऐं जदोजहद सां पंहिंजे लाइ न पर ॿियनि लाइ ज़िंदगी वक़्फ़ु कई। संदसि इब्तिदाई तालीम रसूलपुर ऐं ठरी मीरवा मां थी। अॻिते वधण जी जुस्तजू खेसि डिग्री कॉलेज सखर ताईं वठी वई। उहो ई दौरु हो जिते संदसि फ़िक्र खे नई समत मिली ऐं शागिर्द सियासत सां संदसि वाबस्तगी वधंदी वई। अॼु जे दौर में शायदि इहो तस्वर करण बि ॾुखियो हुजे त कंहिं नौजवान जो शागिर्द सियासत में अचणु केतिरो ॾुखियो हूंदो हो, पर बाबा साईं उन्हनि नौजवाननि मां हो जिन ख़ौफ़ खे पंहिंजे रस्ते जी रुकावट बणिजणु न ॾिनो। हू शागिर्द यूनियन जो जनरल सेक्रेटरी पिणु रहियो ऐं पंहिंजे साथियुनि सां गॾु शागिर्दनि जे हक़नि ऐं जमहूरी सोच लाइ आवाज़ु बुलंद कंदो रहियो। शुरूआती दौर में हूअ कम्युनिस्ट पार्टीअ जे फ़िक्र सां सलाहियल रहियो। सखर डिग्री कॉलेज में उन वक़्तु जमियत जो बि वॾो असरु रसूख़ हो। बाबा साईं ऐं संदसि साथियुनि शागिर्दनि में मौजूदु ख़ौफ़ ख़तमु करण ऐं खेनि पंहिंजे हक़ लाइ मुनज़म करण जी कोशिशि कई। संदसि सियासत जो बुनियादु ज़ाती मुफ़ाद न, पर इल्मु, बराबरी, जमहूरी आज़ादी ऐं आम माण्हू जे हक़नि ते हो। ज़ियाउल हक़ जी आमरियत वारे दौर में सिंध जी सियासी तारीख़ जो हिकु इंतिहाई ॾुखियो बाब ॻणियो वञे थो। उन दौर में इख़्तिलाफ़ राय रखण बि ख़तरे खां ख़ाली न हो। बाबा साईं सां गॾु कामरेड शबीर शर, हाणोको पाकिस्तान जो नामवर क़ानूनदान कामरेड ग़ुलाम हुसैन शर जो निढो प्यारो भाउ बि पंहिंजे सियासी ऐं नज़रियाती वाबस्तगी सबबि मुख़्तलिफ़ हंधनि ते वक़्तु गुज़ारियईं। बलूचिस्तान खां वठी लाड़काणे जे बलहड़जी ताईं संदसि सियासी सफ़र जदोजहद रूपोशी साथियुनि ऐं अवाम सां लाॻापन सां भरियलु रहियो। हू सिंध हारी कमेटी सां पिणु वाबस्ता रहियो ऐं हारियुनि, पोरितनि ऐं महरूम तबिके जे हक़नि लाइ जदोजहद कंदो रहियो। संदसि सियासी सफ़र में केतिरा ई साथी ऐं हमसफ़र रहिया, जिन में चाचा साईं, कामरेड शबीर शर, कामरेड जाम साकी, कामरेड ताज हसन मुजतबा, कामरेड नज़ीर अब्बासी, अनवर पीरज़ादो, अमीर बख़्श शर, कामरेड मादल
ज़ुल्फ़ पीरज़ादो, मुरीद बलोच, राशिद मुग़ल, शहीद इनायत लांघा, ज़िया भट्टी, सईद सोलंकी ऐं मोमिन जमाली समेत केतिरा ई ॿिया नाला शामिल आहिनि जिन सां संदसि सियासी ऐं नज़रियाती सफ़र जुड़ियल रहियो। पर बाबा जी शख़्सियत जो हिकु ॿियो पासो बि हो जेको शायदि संदसि सियासी जदोजहद खां बि वधीक अहम हो। तालीम लाइ संदसि जुनून, ख़ासि करे नियाणी जी तालीम बाबति संदसि सोच पंहिंजे वक़्त खां घणो अॻिते हुई। जॾहिं केतिरनि ई ॻोठाणनि ऐं क़दामत पसंदि मुआशिरनि में नियाणी जी तालीम खे ग़ैर ज़रूरी सम्झो वेंदो हो, तॾहिं बाबा साईं 1985 खां पंहिंजे नियाणियुनि जी तालीम लाइ जदोजहद शुरू कई। मेघे फ़क़ीर शहर जहिड़े निढड़े ॻोठ खां नियाणियुनि खे तालीम ॾियारी, अॻिते वधाए पोइ आला तालीम लाइ परॾेह मोकिलण ताईं जो सफ़र को मामूली कमु न हो। मेघे फ़क़ीर शहर खां मास्को ऐं पोइ ऑस्ट्रेलिया ताईं नियाणियुनि जी तालीम जो सफ़र पंहिंजे दौर जी समाजी सोच ख़िलाफ़ हिकु ख़ामोश पर तारीख़ी बग़ावत हुई। उहो फ़ैसिलो उन वक़्तु शायदि केतिरनि ई माण्हुनि लाइ हैरान कंदड़ हूंदो, पर बाबा साईं लाइ तालीम सिर्फ़ु पुटनि जो हक़ न पर हर इंसान जो बुनियादी हक़ हुई। हुन पंहिंजे अमल सां साबित कयो त जेकॾहिं वालदेन इरादो कनि था, हिकु निढड़े ॻोठ मां बि अहिड़ियूं धीअरूं पैदा थी सघनि थियूं जेके दुनिया जे बहितरीन तालीमी इदारनि ताईं पहुची सघनि थियूं। संदसि हिन सोच ऐं किरदार ते कामिल शबीर शर पंहिंजे प्यारे भाउ ते लिखणु शुरू कयो, उनजी ज़िंदगी जी जदोजहद खे कलम ज़रिए आम माण्हू ताईं पहुचायो। मरहूम अमीर बख़्श शर ऐं मंज़ूर सोलंकी समेत मुख़्तलिफ़ कलमकारनि ऐं सहाफ़ियुनि वक़्त ब वक़्त अख़बारनि में लिखियो ऐं संदसि तालीमी जदोजहद खे उजागर कयो। बाबा साईं जी ज़िंदगी खे सिर्फ़ सियासी वाबस्तगी ताईं महदूद करणु संदसि शख़्सियत सां इंसाफ़ न थींदो। हू हिकु पीउ, उस्ताद, सियासी कारकुन, हारी दोस्त ऐं समाजी सोच रखंदड़ इंसान हो। संदसि असर सरमायो न दौलत हुई, न इक़्तिदार, न ई को उहिदो। संदसि सरमायो संदसि फ़िक्र, असूल, साथी ऐं संदसि औलाद जी तालीम हुई। अॼु जॾहिं संदसि 22वीं वरसी जे मौक़े ते खेसि यादि करियूं था त दिलि में हिकु ई सुवालु उभरे थो, छा अहिड़ा माण्हू वाक़ई मरी वेंदा आहिनि? न, माण्हू जिस्मानी तौरु दुनिया छॾे वेंदा आहिनि, पर जेकॾहिं उनजी सोच ज़िंदा हुजे, उनजा ख़्वाब ज़िंदा हुजनि, उनजी जदोजहद मां नस्लूं मुतासिर थियनि ऐं उन्हनि जी औलाद उनजे ॾसियल वाट ते हलंदी रहे, त पोइ उहे माण्हू तारीख़ मां कॾहिं बि ख़तमु नाहिनि थींदा। ऐं हाणे तारीख़ जे वर्कनि मां अवां जी समातनि जी नज़र करियूं था। कामरेड ग़ुलाम हुसैन शर जो लिखियल ख़त आहे। इहो तारीख़ी ख़त हुन रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे सरवाण सां इमदाद ओढे खे लिखियो हो। हीउ ख़त 4 जनवरी 1973 ते लिखियो वियो। प्यारा भाउ, प्यारा साथी, जिए सिंध, जिए पोहरियत हारी मज़दूर। अदा साईं, जीअं अॼु सखर खां ॻोठ पहुतुसि त मुंहिंजी नियाणी अव्हां जा बुक पोस्ट थियल पंफलेट ऐं उन में अव्हां सॼण जो सनीहो बि हुयो अची मुंहिंजे अॻियां रखिया। मूं पढ़ी अखियुनि ते रखियो। अदा साईं, अहिड़ो त मुझारो थी पियो हुउसि। जंहिं वक़्तु अखरनि ते नज़र पई, नेण ठरी पिया, मुझ लही वई। अदा साईं, बराबरि असांजे इरादनि खे जेल गोलियूं कॾहिं बि पंहिंजे पाक इरादे खां हटाए कोन था सघनि। अदा साईं, आउं हर वक़्तु अव्हां जी आवाज़ खे लबैक चवंदुसि। तव्हां ई असांजो आवाज़ु हर महिनत कश ऐं पोहरियत जो आवाज़ु आहे। अदा, बिल्कुलु पोहरियत खां नाउमेद न थींदासूं। ॿियो अर्ज़ु त मथे जेको मूं मुझारो ॼाणायो आहे, उहो साथी हिकु मिडल क्लास सदर पीपी मीरवा सां तल्ख़ कलामी सबबु थियो हुयो। अदा, ॻाल्हि ही हुई त उहो मुफ़ाद परस्त शख़्स ज़रई भाण हिकु वॾेरे सां गॾु बिलेक करे रहियो आहे। मूं मिसकिन हारियुनि खे बेदर्दी सां कुसंदो ॾिसी मुख़्तियार कारदई शिकायत कई, जंहिंजे रद्द अमल में मूं ते जुड़तू केस करायो अथसि। ख़ैर, मर्द थी मैदान मल्हाईंदासीं, गिदड़ जे भभकियनि खां पाण बि डिॼण वारा कोन आहियूं। बसि अदा साईं, साथ हलंदो रहे, लाट बरंदी रहे। तव्हांजो ख़त मूंखे अकेलाई में तव्हांजे गॾु हुजण जो अहसासु ॾियारींदो आहे। इन्ही करे विसारिजो न। ख़त जो जवाबु ज़रूरु जल्दी में ॾींदा रहिजो। उन सां गॾो गॾु हिदायतूं बि ॾींदा रहिजो। ॿियो त साथी, मां ठरी मीरवा तल खे हारी कमेटी तरफ़ां आचर 7 जनवरी 1973 ते हारियुनि जो हिकु मेड़ कोठायो आहे।
जंहिंमें तनज़ीम साज़ी बि उन ॾींहुं थींदी। अदा साईं मज़ीद मालूमात लाइ मरकज़ी हारी कमेटी हैदराबाद खां तनज़ीमी मालूमात फ़राहम कराए ॾींदा ऐं संदनि एड्रेस बि लिखी मोकिलींदा। प्यारे अहमद ख़ान जमाली खे कुर्ब सां जीए सिंध चवंदा। अदा निढे कामरेड ग़ुलाम शबीर शर जा सलाम क़बूल कंदा। तव्हांजो साथी ग़ुलाम हुसैन शर ठरी मीरवा। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अॼु अज़ीम इनकलाबी अॻुवाण इमाम इनकलाब मौलाना उबैदुल्ला सिंधी जी वरसी मल्हाई पई वञे। वरसी जे मौक़े ते असीं अवां जे समातनि जी नज़र करियूं था मौलाना उबैदुल्ला सिंधी जो तारुफ़। मौलाना उबैदुल्ला सिंधी 10 मार्च 1872 ईस्वी ते ज़िले सियालकोट जे हिकु सिख घराणे में जनमु वरितो। जॾहिं पाण जामपुर ज़िले देर गाज़ी ख़ान में 8वीं जमायत पढ़ंदो हो तॾहिं इस्लाम खां मुतासिर थी सिंध पहुतो, जिते हाफ़िज़ मोहम्मद सिद्दीक़ भरचूंडे वारी जी बैयत क़बूल करे इस्लाम जे हल्के में दाख़िल थियो। संदसि इब्तिदाई दीनी तालीम हासिल करण खां पोइ 1888 में देवबंद पहुची शेखुल हिंद मौलाना महमूदुल हसन खां तालीम हासिल कयाई। उन जी हिदायत दहली में मदरसुल मुआरिफ़ अल क़ुरानिया क़ाइमु कयाई। पहिरीं आलमगीर जंग जे आगाज़ खां पोइ शेखुल हिंद जे चवण ते 1915 में ख़ुफ़िया तौरु काबिल रवानो थियो, जिते 7 सालनि ताईं वतन जी आज़ादी लाइ जा बजा राब्ता कयाई, जंहिंजे नतीजे में अफ़गानिस्तान जे अमीर अमानुल्लाह ख़ान मरहूम हिंद जे बरतानवी हुकूमत सां जंग कई, जंहिं बाद अफ़गानिस्तान बरतानवी असर खां आज़ादु थियो। 1922 में पाण मास्को मां थींदो तुर्की जे दौरे ते वियो। किन मुर्खनि जो चवणु आहे त हुन जी रूस जे दौरे दौरान कम्युनिस्ट अॻुवान लेनिन सां मुलाक़ात थी। मौलाना साहिब तुर्की दौरे दौरान 1924 में उर्दू में ऐं 1926 में अंग्रेज़ी में पंहिंजो सियासी प्रोग्राम शाया कयो, जंहिं हिंद में अंग्रेज़ी सियासत जो रुख़ बदिलाए छॾियो, जो उन में पहिरियों भेरो घुर कई वई हुई त बरे आज़म खे क़ौमी रियासतनि जे बुनियादनि ते विरहायो वञे। मौलाना उबैदुल्ला सिंधी वतन, ज़ुबान, तारीख़, तहज़ीब, क़ौमी रिवायतनि ऐं सियासी इक़्तिसादी मुफ़ादनि जे बुनियादनि ते क़ौम जो तस्वुरु ॾिनो। 1927 में पाण मके मुकरम पहुतो, जिते 12 साल रही शाह वलीउल्लाह दहलवी जे फ़लसफ़े जो गहरो मुतालो करे तालीमात ॾींदो रहियो। हज़रत शेखुल हिंद महमूदुल हसन जॾहिं मौलाना उबैदुल्ला सिंधी खे अफ़गानिस्तान रवानो करे पाण हिजरत करे हजाज़ में वञी वेठो हो, तॾहिं मौलाना उबैदुल्ला सिंधी खेसि पंहिंजी कारगुज़ारी क़ाबिल जे हालतुनि खां वाक़ुफ़ु करण लाइ 6 जुलाई 1916 ते हिकु मग़फ़ी पर तफ़सीली ख़त फ़िके रंग जे रेशमी रुमाल ते लिखी हिकु मुल्तानी मुहाजिर शेख अब्दुल हक़ खे ॾिनो त हू हैदराबाद सिंध जे नामियारे नओ मुस्लिम शेख अब्दुर्रहीम खे वञी पहुचाए, जंहिंमें शेख अब्दुर्रहीम खे हुकुम मोकिलियो वियो हो त हूअ उहो रुमाली ख़त पाण खणी मके शरीफ़ में मौलाना महमूदुल हसन जी ख़िदमत में पेश करे। यादि रहे त शेख अब्दुर्रहीम हैदराबाद जे मुअज़्ज़ज़ ख़ानदान जे फ़र्द आचार्य जीवत करपलाणी जो वॾो भाउ हो, जेको ऑल इंडिया कांग्रेस जो सदर बणियो ऐं संदसि सदारत वारे ज़माने में हिंदुस्तान आज़ादु थियो। शेख अब्दुल हक़ मुल्तानी हैदराबाद वेंदे रस्ते में पंहिंजे ॻोठु मुल्तान रही पियो ऐं अमानत में ख़यानत कंदे उहो रुमाली ख़त रब नवाज़ नाले हिकु मौक़े परस्त शख़्स खे ॾेई छॾियईं, जंहिं हिकदमि उहो क़ीमती तोहफ़ो अंग्रेज़ हुकूमत खे पहुचाए पंहिंजे लाइ इनाम तौरु ज़मीन अब्दुल हक़ लाइ पुलिस में नौकरी हासिलु कई। अंग्रेज़नि में बड़धोल मची वियो ऐं अफ़गान हुकूमत खे हुकुम कयो वियो त मौलाना ऐं संदसि साथियुनि खे जेल में विधो वञे। अफ़गान हुकूमत जे ग़ैर हमदर्दाणी ऐं अंग्रेज़ दोस्त पॉलिसी सबबि मौलाना उबैदुल्ला सिंधी खे अमीर हबीबुल्लाह जे पोएं ज़माने में हवालात में रखियो वियो। सिंध में सरकार पारां रेशमी रुमाल तहरीक खे रेशमी ख़त वारी साज़िश करार ॾेई मौलाना उबैदुल्ला लगारी ऐं ॿियनि केतिरनि अॻुवाननि खे गिरफ़्तार कयो वियो। ख़ुदि हजाज़ में शेखुल हिंद खे नज़रबंदि कयो वियो। काबिल में मौलाना जी रिहाइश जा पोयां 2 साल ॾाढा ॾुखिया गुज़रिया। संदन बाद में तुर्की, रूस ऐं सऊदी अरब वारो सफ़र उन पस मंज़र में गुज़रियो। 25 सालनि जी जलावतनी खां पोइ मौलाना उबैदुल्ला सिंधी 7 जून 1939 ते सामूंडी जहाज़ अल मदीना में वापसि कराची सिंध पहुतो।
जिते उन वक़्त जे वज़ीर अज़म शहीद आला बख्श सुमरे संस शानदार इस्तक़बाल कयो। वतन वापसी बाद शाह वलीउल्लाह जे फ़लसफ़े जी तशरीह हिदायत कंदो रहियो। उन फ़लसफ़े जी तदरीस लाइ बैतुल हिकमत क़ाइमु कयाईं। बैतुल हिकमत लाहौर 1940 में क़ाइमु थियो ऐं 15 मार्च 1944 ते शाह वलीउल्लाह जे फ़लसफ़े जी अशात लाइ वलीउल्लाह सोसाइटी लाहौर जो बुनियादु विधाईं। उन्हनि ॾींहनि में पंहिंजी धीअ वटि दीनपुर तालके खानपुर आयो ऐं उते बीमार थी पियो ऐं 22 अगस्त 1944 ते लाॾाणो करे वियो। खेसि दीनपुर में दफ़न कयो वियो। किन सवाने निगारनि जी राय आहे त उन ज़माने में मौलाना खे किन अंग्रेज़ हिमायतियुनि ॻुझे नमूने ज़हर ॾिनो हो, जंहिं करे पाण बीमारी विघे वफ़ात कयाईं। हीअ असीं मौलाना उबैदुल्ला सिंधी खे भेटाउनि जा गुलाब आछे रहिया हुआसीं। इन ते ई प्रोग्राम मंज़रनामे जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन, कॾहिं सिंध सिंजी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।